सदाई रोके छोड़ प्रोजेक्ट कदमन के ताजो वडेरा मुखे अने नाहे पुजाइंदो तो यो सोचो बि किया अदा साईं सोने मुझे साज रगन में समायल है। शानशाह तवा सब्र मां कम वठो लगे तो तव्हां पंहिंजे मालकन के प्यारा न आहियो। हिकी वार करण दिलावर खान जी शान मां नाही। असा के भी कानून हथ में खणण जी इजाजत न दींदासी। मुंहिंजा माण्हू तोखे आज़ाद करणा पवंदा। जंबर सिज काथे जे निकतो अञा हिसाब निंड पिया आहिनि। धीअ जे मां उथारी दो मान त मोह कंदा ख़राब। बाबा आऊं हिननि खे कोन उथारी रही तूं पूरा उथार था थकिजी पई आहियां ऐं उथारण जो नालो ई नथा वठनि। अमा हिकु दफ़ो वरी उथारे न मां जेसिताईं महंगी अचां ऐं तूं वञी मानी तयारु कर त खाई कम ॾांहुं वञूं। हा बाबा मां उथारियां। शाहे बाबा ही मूंखे मारनि था। पुट छो था मुंहिंजे धीउ खे तंग कयो। चाचा उतारण जो तरीक़ो आहे अॼु वरी असांजे मथां कुंज पाणी हारियो आहे। पुट निंड मां न उथंदव त ईअं थींदव न। सुबुह खां वेचारी तव्हांखे उथारे पई उथो पिया अञा पाणी न हारेव त छा करेव। वाह 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 तव्हां बि रोज़ अधी इहो पासो पा वठो। छॾियो हाणे ड्रैग खे जल्दी हथ मुंहुं धोई वठो त कम ते हलूं। धीउ कुंज हाणे खीर वठ जल्दी चांहि तयारु कर त असां टी कम ते वञूं। जी बाबा। दिलावर खान शहनशाह वारा तो हर इलेक्शन में मुझी सपोर्ट करना है
हिन दफ़े जेकॾहिं तव्हांजी शफ़क़त जो हथ मुंहिंजे मथां हुजे त मां सम्झां थो मूंखे इलेक्शन खटण खां कोई रोके कोन थो सघे। मौला आबाद रखे। मोमिन साईं, जेकॾहिं असां तुंहिंजी इलेक्शन में हिन दफ़े मदद कयूं त बदिले में असांखे छा मिलंदो? असीं त तव्हांजे हुक्म जा ताबेदार रहंदासीं, बसि सिर्फ़ु हिन दफ़े कामयाबु कयो। जे मोमिन साईं इहा ॻाल्हि आहे त पोइ सम्झो त हिन इलेक्शन जा तव्हां कामयाब तरीन उम्मीदवार आहियो। या आमिर खान? मोमिन खान, असांजे तरफ़ां तव्हां को बि फिकर न कयो, असीं पंहिंजे वाइदे जा पका आहियूं। मोमिन साईं, तव्हां खुटको ई न कयो। अॼु खां पोइ असांजा सभु वर्कर तव्हांजे लाइ कमु कंदा। ईअं सम्झो त इलेक्शन त तव्हां खटियो वेठा आहियो। महिरबानी सरकार, तव्हांजा लख थोरा, पोइ मूंखे इजाज़त ॾींदा। मौला मौला ही मोमिन दुश्मन पार्टीअ जे हूंदे बि पंहिंजी ॻाल्हि मञाए वियो ऐं मां त पंहिंजी ॻाल्हि शाईं अॻियां करे ई न सघुमि, पर ईअं कोन थियण ॾींदुसि। मौला आबाद करे। नानक साईं, ख़ैर त आहे, किथे गुम लॻो पियो आहे? न साईं, हिते ई आहियां। साईं, मां इहो पियो सोचां त तव्हां पंहिंजे दुश्मन जे पार्टीअ जे उम्मीदवार जी मदद छो पिया कयो? नानक साईं, इन्हनि दुश्मननि में छा रखियो आहे? इन्हनि दुश्मन में त असां घणो कुझु विञायो आहे। दिलावर, खुदा जे वास्ते फायरिंग बंद कयो। फायरिंग बंद कयो, खुदा जे वास्ते फायरिंग बंद कयो। साईं, ये दुश्मन है मुझो, दुश्मन मुझे लंघन, मुझे इज्जत जो दुश्मन है। इनके किए माफ क्या मां किए कयो? बाबा, बेटे मारे ॾिसो खुदा जे वास्ते या दुश्मनी खत्म कयो, दुश्मनी खत्म कयो। मुर्शिद साईं, अज तू हिन जो ज़ामिन पियो आहे, न त ख़ुदा जो कसम बाना करे छॾिया सा। मौला आबाद रखई। नई हयाती मिली थई। खैर खरा तू वञी कर। दिलावर, बाबा हेॾो आ। दिलबर, बाबा तू भी हेॾो आ। वेली मां मुर्शिद ॾे ॾिसो, खुदा वास्ते या खून रेज़ी न कयो। मां मुर्शिद तव्हां ॿिन्ही खे हथ थो ॿधां, अॼु वाइदो कयो त ॿीहर कॾहिं या खून रेज़ी न कंदो। मौला तव्हांखे आबाद रखंदो। भाकुर पायो दिलबर। धणी, केॾां गुम थी वियो? मोमिन ते बि सोचां थो त जेकॾहिं मोमिन कामयाब थी वियो त पोइ असांखे छा मिलंदो? चङो साईं, मूंखे ईंदा। मौला आबाद।
अदा असांखे इजाज़त ॾियो असां हाणे हलूं था। ठीकु आहे बाबा, तव्हांजी तयारी आहे? ठीकु आहे बाबा, दिलि लाइ पढ़ो, तालीम ते ध्यानु ॾियो त जीअं तव्हां सुठे नमूने तालीम पास करे अचो। नंढा वॾेरा ख़्याल सां पढ़ो, हरू भरू पैसा वॾेरे जा ध्यानु न कयो। ठीकु आहे तूं परेशान न थी। दी ख़बर अलाए साईं कर देर कई अथनि। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट तभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हां उहो सुठो कोन निकतो हाणे गलती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु बूथ जे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी दादा ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 3 1 3 8 5 6 2 6 8 2 सस्तो ॿुधाईंदे हा
शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी तो रामू जो रस्तो रोके सुठो न आहे कयो छो त रामू खे रामू ईंदो ई न आहे सूबेदार अख्तर तव्हां जहिड़े दहशतगर्दनि जो रस्तो रोकियो आहे ऐं रोकींदो रहंदो पर रामू मूंखे अॼु तोते रहम कोन ईंदो ॿार बि हथियार हथ में खणी ऐं मुड़ुस माण्हू थींदो हथियार फिटी कर ख़बर पए मुड़ुस माण्हू भाड़े जी त पोइ ठीकु आहे अॼु इहा बि ख़बर पवंदी त केरु मुड़ुस माण्हू आहे ऐं केरु भाड़ी
रोके छड़ पाजे कदमन के दिलावर खान इतने रोके छड़ मोमिन खे माराए वरी उन जे तने ते हुई मौला आबाद करई लिक्की वार करण दिलावर खान जी शान मां नहीं। दिलावर खान जेको भी कंदो आ सरेआम कंदो आ। जेकॾहिं मोमिन खे माराइणो हुजे हा न त पोइ मां उनखे बंगले ते माराए छॾियां। दिलबर खान तोखे गलत फहमी थी आ। मोमिन खान असांजो भी यार असां उनखे छो माराईंदासीं। दिलबर खान सब्र कर फिलहाल इन ॻाल्हि खे छॾ हीअ जाइ अहिड़ी ॻाल्हियुनि जी नाहे। लॻे थो त तव्हांजे ज़हन में अञा बि पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि जॾहिं त असां सभु कुझु विसारे छॾियो आहे। ओ विसारियो आहे दिलावर खान तो विसारियो आहे मूं न समझाई। दिलबर सुठो अथई त अंदर मां बुक्स कढी छॾ। अदा थी अचो। वो वक्त ॿुधाईंदो दिलावर खान वक्त ॿुधाईंदो। Sit down. मिस्टर अख्तर तव्हां जहिड़े क़ाबिल ऑफिसर खां मुजरिम कीअं फ़िरार थियो? सर मूं घणी कोशिशि कई त अहिड़े अहम मुजरिम खे ज़िंदा पकड़ियो न त हू मुंहिंजी गोली खां बची त न सघे हा। अख्तर साहब तव्हां ॼाणो था त मोमिन हिन इलाइक़े जी वॾी सियासी शख़्सियत हो। हिन वक़्त ताईं मूंखे मथां खां काफ़ी फ़ोनियूं अची चुकियूं आहिनि। सर मूंखे केस जी अहमियत जो अंदाज़ो आहे। मूंखे प्रोग्रेस घुर्जे। इंशाअल्लाह तव्हांखे जल्द रिज़ल्ट मिलंदो। वाह अॼु शया ये सूंह पर ई ॾिसण सां ई मुंहिंजे दिलि में त घर करे हिनखे त मुंहिंजे दिलि जी राणी हुजणु खपे। हीअ हिते न असांजे महलनि में हुजणु खपे। मुंशी है छा छा वरी छा ॾिसे थो पैसा आहिनि न। पैसा तो आहिनि मुंशी पर घटि छो आहिनि। सॼो हफ़्तो लोड़ियो आहे पोइ बि पूरी मज़ूरी न मिले मुंशी आख़िर छो। हले मुड़ुस ॾिस जेको मूंखे थो सम्झाए सभिनी खे एतिरा पैसा मिलंदा आहिनि तूं वरी छा मथो लही आयो आहे छा। हिनखे वधीक पैसा ॾियां आहे बि ॼण मुंहिंजे अबे जो पुटु न। मां ईअं थियण न ॾींदुसि। हिन खां वधीक हिकु रुपयो बि न मिलंदुई। खणे त खणो इहे पैसा अथई न त हल हो रस्तो खुलियो पियो अथई फुट। पुट नूर तूं ई ज़िद छॾ। चाचा मां पंहिंजा पूरा पैसा वठण खां सवाइ ईअं न वेंदुसि। तोखे ख़बर न आहे ही मुंशी हमेशह ई पैसा खाईंदो आहे। ग़रीबनि जा पैसा न खाए त हिननि जो पेट किथे भरबो। मुंशी इहा त नाइंसाफ़ी थो करे। त पोइ ॿुधाए तूं छा कंदे। ॾिसांसि कीअं तो पैसा ॾे। तूं थो कमदार कमु सामने ॾिसांसि कीअं तो पैसा ॾे। अरे ती चाचा ये मुझे भी ॾाढी हो जो तूं कमदार कमनि सां साम्हूं थियो आहे तुंहिंजी मां ज़िंदगी तेल कंदुसि। ज़िंदगी हा तुंहिंजी ज़िंदगी तेल न कंहिंमें त कमदार कमनि जो नालो तूं कुते ते रखी छॾजांइ। इन जो मज़ो तोखे ज़रूरु चखाईंदुसि ज़रूरु ज़रूरु।
मोहबत जी इंतहा अलाए छा थींदी। वॾनि जूं दुश्मनियूं असांखे कुझु थियण ॾींदियूं अलाए न। सोने तो फिक्र न कर, वॾनि जी दुश्मनी खे आउं मोहबत में बदिलाईंदुसि। पुराणनि ॻाल्हियुनि खे हाणे विसारणो पवंदो, अदा साईं खे आउं मजबूर कंदुसि। मीर, मुंहिंजो साथ तोसां गॾु आहे ऐं मरण जी घड़ी ताईं तोसां गॾु ई रहंदो। आउं तुंहिंजो इंतज़ारु कंदसि। जे पोइ बि अदा साईं ॻाल्हि न मञी त असां कोर्ट मैरिज कंदासीं। मीर, चङो हाणे वञा। तोखे ख़बर आहे त हीअ छोकिरी कंहिंजी धीउ आहे? छो अदा साईं, तव्हां हिनखे कोन पिया सुञाणो? हीअ पंहिंजे मामे जी धीउ सुहिणी आहे। ख़बर आहे मीर, तॾहिं त मां तोखे चवां पियो तूं असांजे दुश्मन जी धीउ सां हिते इश्क जा पेच पोड़ाई। अदा साईं, सुहिणी मुंहिंजी मोहबत आहे, ऐं उन खां सवाइ ज़िंदा कोन रही सघंदुसि। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदासीं त छा थींदा। हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहिबु। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे हाणे त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वरी वॾियूं बोतलूं भरियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे? हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं, अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 03138562 हो मीर, तोखे त अदा साईं जी ख़बर आहे, हू पंहिंजे असूलनि खां सवाइ कॾहिं बि को कमु थियणु नाहे ॾींदो। तव्हां अदा साईं सां ॻाल्हि कयो न। पर आउं तुंहिंजे करे अदा साईं सां इहा ज़रूरु ॻाल्हि कंदुसि। कॉलेज में का तकलीफ है मुझे ना। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। किए चलते हो सुबेदार साहब? बेओ कुछ मालूमात हासिल करनी दिलबर खान मोमिन के कत्ल के बारे में। सुबेदार साहब, केस तो सिद्धो बीठो है। मोमिन जो कातिल दिलावर है, दिलावर जो कुत्ता जगियो बीठो है। दिलबर खान, तव्हां इहा ॻाल्हि कहिड़ी शायदीअ सां करे रहिया आहियो? इहो काफ़ी न आहे। मोमिन दिलावर जे इलाइक़े में वियो ऐं क़त्ल बि उते थियो आहे। ठीकु आहे दिलबर खान, असां तव्हांजे चवण ते ख़िलाफ़ को तकड़ में को एक्शन वग़ैरह न कंदासीं जेसि ताईं असांखे का पकी शायदी या सबूत वग़ैरह न थींदी। ठीकु आहे चङो, ख़ुदा अल्लाह। खान, तो यो सोचो भी किया, तुझे दिमाग में यह गाल आई किया? तसा पंहिंजे दुश्मन जी धीअ सां तुंहिंजी शादी तय कंदासीं। ना अदा साईं,
सोनी सां बेनता प्यार कंदो तुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजे करे असां दुश्मन यारो चुकूं न न मीर खान न ये हरगिज़ कोन थींदो मुंहिंजी सुहिणी सलाह तोखे इहा आहे त तूं इन ॻाल्हि तां लही वञ ईअं सम्झ इहो मुंहिंजो अटल फ़ैसिलो आहे आख़िरी फ़ैसिलो आहे तव्हां रिलैक्स थियो मां मीर खे पाण सम्झायां पियो समझाएसि कलो को छोकिरो थी करे असां सां डिमांड थो करे फरमाइशूं थो करे ज़ुल्म थियो कहर थियो अथई ज़ुल्म थियो तुंहिंजे राज आवाज़ अरे कमदार थियो छा आहे थियो कहर थियो अरे ॿुधाए दे सही आहे ज़ुल्म थियो कहर थियो थियो छा आहे तव्हांजा हारी कमदार कमन खे पटको लाहे कुटियो अथनि ताईं ज़ुल्म थियो ऐं कमदार कमन तव्हांजे ज़ोर ते इहो डंडो खयो आहे उहो डंडो वरी कमदार कमन ते थो आहे बाबल साईं भले बाबा साईं ॾिसो था न ॼट जे पुट जी मगी बाबल साईं असां ग़रीबनि जी कहिड़ी मजाल मूंखे हुते माराए हिते वरी आयो आहे पाण खे बेगुनाह साबित कराइण नाजाइज़ी त हे कंदो आहे असां ग़रीबनि जा पैसा खाई बाबा न साईं ॾिसो था न तव्हांजे साम्हूं केॾी ॻाढ़ी थो हणे पर पुठि छा न करायो हूंदई चइबो त तव्हां ॻोठ वारनि जो एतिरो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो तव्हां मुंहिंजे माण्हुनि सां अटको था ईअं न सरकार असां तव्हांजे शान में का बि गुस्ताखी न कई आहे अरे चवी छा थो हा अरे असांजे कमदार जी बेइज्जती माना त असांजी बेइज्जती तोखे इहा बेइज्जती नज़र कोन थी अचे हा लॻंदई बि पाथर न पाण ई ख़बर पवंदई पाण ई ख़बर पवंदई अनुमति ॾिए न मुंहिंजे माण्हुनि खे दवड़ो मुंहिंजे माण्हुनि खे दवड़ो बुरा लॻंदा पाण ई फिटी कर दो छोरा नूर के फिटी निकल के ले जोते बहुत बड़ा थी हैं सब अरे कंदार हल आने तुम पंज हालत उतार हल हल बाबा मोटण में ॾाढी देरि कई आहे मुंहिंजी त दिलि बेचैन थी पई आहे अलाह खे करे सौट चाचा माता ज़मीन ॾांहुं निकिरी हुजे इन करे देरि कई अथई अलाह ख़ैर कंदो अची ईंदो अलाह बाबे जे सिर ॾे ख़ैर कंदो तूं परेशान न थी बे तूं मां ॾिसां थो बाबा 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 नूरा हल बंगले ते वॾे तोखे घुरायो आहे तव्हांजो वॾेरो मूंखे अने नाहे पुॼाईंदो जो तव्हांजे वॾेरे चवण ते मां तव्हांजे उतां ते हली वञा वञ वञी पंहिंजे वॾेरे खे ॿुधाए त नूर नथो अचे तुंहिंजे उतां ते वञ नूरा इज्जत सां हल न त असांखे ॿिया बि घणा तरीक़ा ईंदा आहिनि जेको करिणो अथव वञी कजो बाक़ी मां पंहिंजे चाचो जो प्लान तव्हां खां ज़रूरु वठंदुमि हिक हिक रत जे हिक हिक फुड़े जो हिसाब तव्हां खां वठंदुमि पोइ न छॾींदो मां जेका तव्हां मुंहिंजे चाचे सां हालत कई आहे न नूरा आस्ते ॻाल्हाए त पोइ हिन जो नतीजो भोगण लाइ तयार थी वञ असां हिन जी बकवास न ॿुधण आया हल त हलो निकिरो था डर लॻी आया आहियो कुआरियुनि सां गबा गबा रखिया मां हलो हलो त निकिरो
दिलबर खान खैर ते आहे छा ॻाल्हि आहे? ओ जी एतिरी जुरत कॉलेज में सुणे सां गॾु तो घुमी? हाँ दिलबर खान, ये जाइ छेड़े जी नाहे ऐं ही मामलो एतिरो वॾो बि नाहे जेतिरो तूं सम्झो आहे। मीर ऐं सुणी हम क्लास आहिनि ऐं हिक जेतिरा बि आहिनि ऐं हूअं बि मीर एतिरो नंढड़ को नाहे। आमिर खान समझाए छॾ पंहिंजे भाउ खे हिते हीड़ीअ ते लत ॾिनीमांसि न तो बासी बि न ॾींदई। कॉलेज में तो कॾहिं छो न करे सोनीअ सां या ॿुधमि उते दफ़न कंदो माए उते हल ॿुधई हल। जी मामू जी, भगवान भलो करई, हुकुम कर। दे ख़बर इन्हनि माण्हुनि जे वारसनि जो को न्यापो या पैगाम आयो? न मामू, लॻे थो त इहे सभु माण्हू मालिकनि खे वाधारा हुया। अगरि इन्हनि मां मालिकनि खे को बि प्यारो हुजे हा त हू ज़रूरु असांजा मुतालबा मञनि हा। मामू इन्हनि जे बदिले तव्हां पुलिस खां पंहिंजे माण्हुनि जी घुर छो नथा कयो? वाकई मामू रामूअ जी ॻाल्हि में वज़न आहे। ही एॾा ख़ासि माण्हू न आहिनि जो पुलिस इन्हनि जे बदिले असांजा माण्हू तव्हां वठी अचो हिननि खे। जी मामू। लॻे थो त तव्हां पंहिंजे मालिकनि खे प्यारा न आहियो। मामू जी, हाणे तव्हांजी अगली प्लानिंग कहिड़ी आहे? भला हो भाणेजे, हाणे मां इलेक्शन में अकेलो उम्मीदवार असां लाइ को हुकुम? दिलावर खान ऐं शहनशाह मुंहिंजी सपोर्ट कंदा। आउं इलेक्शन में कामयाब थी असेंबलीअ जो मेंबर थी पोइ पंहिंजा माण्हू छॾाइण को मसलो ई न। मामू, छा हो तुंहिंजी सपोर्ट कंदा? ज़रूर कंदा भाणेजी। सपोर्ट जे न कंदा न त मोमिन जहिड़ा कई लाश किरंदा। खैर तो आई कावड़ में तो दिखार जी सावरी शाह दा सही तव्हांजी दिल आज़ादी सोनी असांजी इज्जत मिट्टीअ में मिलाए छॾी। मिट्टीअ में दिलबर तूं चवी छा थो? सावरी छा थो चवां? सिधो चवां थो छोरी सड़िया मुश्क थी करे दिलबर खे भाड़ा सां। दिलबर खान तूं फिक्र न कर, मां दिलबर खान सां चङी तरह ॻाल्हाईंदुसि। बाक़ी ॻाल्हि रही न छोरी सोणीअ जी, इन जी बि जल्द शादी करणी पवंदी। न त साईं न, हाणे तूं न, हीअ गोली सम्झाईंदी गोली। हाणे छोरे खे चङा सबक सेखारींदुमि।
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। मुंहिंजा धीउ कहिड़े सोचनि में घुमो आहे? अब्बा अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। ठीकु आहे मां, पोइ विहां थो जल्दी पाणी प्यार। जी बाबा। पाणीअ जो वारो आहे, अॼु ज़मीन ॾांहुं वञा पियो। मुंहिंजो इंतज़ारु न कजां, मूंखे देरि लॻी वेंदी। पर कोशिशि करे जल्दी अचिजांइ। चङो चाचा, माशाल्लाह। भेण हे नूर केॾांहुं पियो वञे तकिड़ो तकिड़ो? अलाए अदा मूंखे त मां गाॾी ते वञा। जमादार जाड़ा खान पुलिस वारनि खां शाइरी न लठ हलंदी आहे, कलम कोन हलंदो आहे। अरे शाइरी कंहिंजे पीउ जी थोरई आहे। रोई बाजी मूं कमदार खे मेल मारी आहे, मेल। उन ख़ुशी में अॼु शेर ठाहे अथमि। सो बि हिते जो हिते ॿुधायां थो, ॿुधजांइ। इरशाद 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 जो नालो न वठंदे भागा। इरशाद मुंहिंजी घरवारी जो नालो आहे। छा इरशाद तव्हांजी माई जो नालो आहे? मुंहिंजी माई जो नालो आहे। मुफ़्त में नालो त ॾाढो भलो अथसि। बदतमीज़, नामक़ूल कंहिं जाइ जा। चवाणे शाइरी ॿुध, सो बि मुफ़्त में। इरशाद इरशाद मुंहिंजो मतिलबु ॿुधायो साहब। जॾहिं खां रिश्वत जो वधियो वापार, जॾहिं खां रिश्वत जो वधियो वापार, तॾहिं खां थियसि मां पुलिस जमादा। जॾहिं ॾिसां थो मां नोट ॻाढ़ा, जॾहिं ॾिसां थो मां नोट ॻाढ़ा, फिरी वञनि था अखियुनि जा तारा। वाह वाह वाह, मर बेहया मर बेहया। अरे इहो छा चई मुफ़्त में? चवां थो त ॿीहर ॿुधायो वंस मूं। महिरबानी महिरबानी। जॾहिं खां रिश्वत जो वधियो वापार, तॾहिं खां थियसि मां पुलिस जमादा। अरे काॾे? अरे ॿुध त सही। बी वाला बी गॾिया हलूं। मूंखे ख़बर आहे न तूं मुंहिंजो शेर उहो कोन ॿुधाए। गॾिया हलूं। दिलावर खान जी हवेली ते हमलो करे कब्जा के बारे में ना ना अरे जुलूस को अरे खानू करे मरियो अदा सही हिनन सा सोलन समा पाड़ो करो ना बुद्धो इन नूरे जो टंगू बाहु भजी इते खया चास मार देस ना
चेहरो खणी अचांसि मां पाण मारींदुसि। वञो अचो। अख्तर साहब छा ॻाल्हि आहे? अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी थी वञे। मोमिन जे क़त्ल जो मसइलो अञा हल ई न आहे थियो, मथां वारी ॿिनि शख़्सियतनि जो क़त्ल। सर इन इलाइक़े में खुलेआम बत्ताखोरी भी हले थी। असांखे कंहिं प्लानिंग सां कमु करणो पवंदो सर, छो जो मामला ॾींहुं ॾींहुं वधीक ख़राब थींदा पिया वञनि। मूं प्लानिंग करे छॾी आहे, सिर्फ़ु मूंखे मथां जे ऑर्डर जो इंतज़ारु आहे। तो ज़मीननि ते विया अचो मूंसां गॾु। ॿुधाए किथे आहे नूरो? नूरो तव्हांखे शिकारियुनि जी ॻोल्हे थो, जिते बि मिलियो तव्हांजो अंत आणे छॾींदो। अरे बकवास बंदि कर। ॿुधाए तुंहिंजा ठोके पे भारो। असांखे मारणो एतिरो आसान न आहे वॾेरा। लॻे थो त तुंहिंजा ॾींहं पूरा थी विया आहिनि रहीम। अरे मौत मौला ॾे, बाक़ी तूं मूंखे छा मारी ॾे? लॻे थो जो तव्हांजो शौक़ु पूरो करणो पवंदो। कुटगनी 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 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु ॿई धुरियूं उन पाक जॻह ते मौजूदु आहियो जिते कुझु वक़्तु अॻु पाण सभिनी वाइदा इक़रार कया हुआसीं। ऐं हा, तव्हां ॿिन्ही धुरनि पाक कलाम ते हथु रखी वाइदो कयो त हिते ॿीहर का बि खून रेज़ी करणु असां न ॾींदासीं ऐं पंहिंजे पंहिंजे हदनि में पुरअमन रहंदासीं। पर अफ़सोस, उन जे बावजूदि बि मोमिन जो खून थी वियो ऐं खून जो इल्ज़ाम दिलावर खान ते आयो आहे। मौला आबाद रखंदी मुर्शिद सरकार। मां फ़क़ति एतिरो चवंदुसि त जेकॾहिं शहनशाह वटि को सबूत आहे त पेश करे। जेकॾहिं मूं ते का बि शइ साबित थी त मां हर ॾोह ॾंड भरण लाइ तयारु आहियां। मुर्शिद साईं, छा इहो काफ़ी न आहे त मोमिन दिलावर खान वटि वियो हो ऐं क़त्ल बि उते ई थियो? कि भला इजाज़त मिले त मां बि ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां। साईं, शहनशाह जे इल्ज़ाम में को बि वज़न न आहे, छो जो मोमिन जे क़ातिल खे मूं पाण ॾिठो। मूं घणी कोशिशि कई त उनखे ज़िंदा पकड़ियां, पर हू भॼी वञण में कामयाबु थी वियो। पर जंहिं ॾींहुं बि हू मुंहिंजे हथु आयो न त पाण ई सॼी ॻाल्हि वाज़ो थी कि भला मूंखे पक आहे त क़ातिल हिन इलाइक़े जो न आहे। साईं बाबा, अख्तर जी ॻाल्हि ॿुधी करे बि जेकॾहिं शहनशाह जा इल्ज़ाम बरक़रार आहे त अॼु हिते सबूत पेश करे, जीअं हिन ॻाल्हि खे इते ई ख़तमु कयो वञे, जीअं हिन इलाइक़े में को बि फसाद वग़ैरह न थिए ऐं असां कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾींदासीं। धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ इहो साबित थियो आहे त दिलावर खान मोमिन जे क़त्ल में मुलविस न आहे ऐं शहनशाह जे इल्ज़ाम खे रद्द कंदे धुरनि खे पाबंद थो कजे त आईंदा हिक ॿिए ते अजाया इल्ज़ाम न हणनि ऐं पंहिंजे पंहिंजे हदनि में पुरसुकून रहनि। मूंखे पक आहे त तव्हां ॿई मुंहिंजे फ़ैसिले ते पाबंद रहंदव। ठीकु आहे बाबा साईं, तव्हांजो फ़ैसिलो असांखे क़बूल आहे बाबा। उथ दिलावर। जी मुर्शिद साईं।
दिलबर शहनशाह आमर अचो तव्हां बि बाग़ पायो अचो। दिलावर खान हिक ॿी ॻाल्हि तुंहिंजो भाउ कॉलेज में भेण सां गॾु पढ़ंदो आहे ऐं हुनखे मुंहिंजी भेण सां ॾिठो वियो आहे। पंहिंजे भाउ खे सम्झाए छॾ मुंहिंजी भेण जे पाछे खां परे पंहिंजी छोरीअ खे काबूअ में रखो। बाक़ी जेकॾहिं मुंहिंजो भाउ मुंहिंजे झलण खां पोइ बि न मुड़ियो न मां उनखे पाण हथनि सां मारींदुसि। भला हो साईं एॾा जज़्बाती न थियो। हाणे त तव्हांजा वाइदा वचन छा आहिनि? ठीकु आहे। खान केॾां पियो वञे? कर ख़बर भला इहो हिन छोरे नूरे जी का ख़बर पई या न? ख़बर न अलाए केॾां गायब थी वियो आहे। पर त साईं हुन शोर जे असां वटि हिकु कमज़ोरी मौजूदु आहे जंहिं लाइ हू असां वटि पाण हली ईंदो। बहरहाल तेसिताईं तूं बंगले मां ॿाहिरि न निकिरजांइ जेसिताईं मां थाणे तां नथो थी अचां। ठीकु आहे? बाबा न साईं वॾो साईं सही थो चएव ॿाहिरि न निकिरो। वाह शातिर बि साईं हुसन ॾिनो अथई कसम सां हिकु झलक में दीवानो बणाए छॾियो दीवानो। मूंखे तोखां नफ़रत आहे परे थी हिकु दफ़ो सिर्फ़ु मुंहिंजे नूर खे अचण ॾे पोइ ॾिसजांइ पंहिंजो असर। मिठा साईं तुंहिंजो नूरो ज़िंदा रहंदो त तोखे छॾाइण ईंदो न। भलो हिन में अथई त तूं पंहिंजे ज़िद खे छॾ मां तोखे पंहिंजी रानी बणाईंदुसि। रानी तूं मुंहिंजे नूर जे मट न आहे। नूर मुंहिंजे मन जो शहज़ादो आहे। मां त सिर्फ़ु नूर जो कुंवार थींदसि। ॾिसां थो त तूं नूर जो केतिरो इंतज़ार थी करीं। नूर तुझो नालो आहे? जी साहब नूर मुंहिंजो नालो आहे। वॾेरे दिलावर खान तुंहिंजे मथां FIR कट रही आहे। साहब
मां कातिल न आहियां साहब तव्हां पुलिस वारनि खे इहो मुजरिम नज़र छो नथा अचनि जेके सरेआम ॾोह था कनि वञी हुननि खे पकड़ बाक़ी मूं मिसकिल जे मथां हरूभरू आयो आहियां त तूं ॾोहारी आहीं मां तव्हांखे ॾोहारी थो नज़र अचां साहब जेके सरेआम असां ग़रीबनि जूं इज़तूं खणी घर में सुकून सां वेठा आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार नथा कयो साहब छा मक़सदु आहे तुंहिंजो साहब मां त तव्हां सां हलां थो पर तव्हांखे वॾेरे पुट खे बि गिरफ़्तार करणो आहे साहब जंहिं मुंहिंजे चाचे मुंहिंजे सौट खे मारियो आहे उनखे बि गिरफ़्तार करणो अथव साहब तूं हिन ॻाल्हि जो फिकुर न कर इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मां तुंहिंजे चाचे ऐं सौट जे क़ातिल खे ज़रूरु गिरफ़्तार कंदुसि तोसां इंसाफ़ ज़रूरु थींदो इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे वठी हलो हिनखे